जेके ॿियूं मुल्क जूं मर्कज़ परस्त जमायतूं आहिनि उन्हनि जो मजमूई तौर ते पाकिस्तान ठहण खां वठी या शुरू में ॿियनि जमायतुनि जो बि लेफ्ट जे उहे वन यूनिट जूं हामियूं आहिनि। हिननि जे तशख़ुस खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि लाइ को मामिलो न हो ऐं मज़हबी या तबक़ाती शइ खे अॻियां करे ऐं हिननि तारीख़ी वतननि जा इनकारी बि हिकिड़ो फेज़ हलियो असांजे सियासत में। पर हिन जो जेको अमली सोच रही या असांजा जेका आउं बाख़बर आहियां त हू इन वफ़ाक़ी निज़ाम जंहिं तहत ते सभिनी जी क़ौमी शनाख़्त बरक़रार रहे ऐं हुननि जी ऑटोनॉमस हिसो रहे उनजो हामी हो। इलेक्शनी निज़ाम खे दुनिया जी घणी सॼी दुनिया में राइज कोन्हे, खोड़ बादशाहतूं आहिनि, खोड़ वन पार्टी रूल आहिनि, त को ही सभिनी खां को तुम न आहे पर सभिनी खां बहितर निज़ाम हिन खे था चवनि पार्लियामेंट निज़ाम जेको अंग्रेज़नि हिते आंदो 37 खां पहिरीं त पार्लियामेंट जो को तसवुर बि कोन हो। उन खे बि एतिरो महिलाइन करे छॾियो अथनि, एतिरो ख़राब करे छॾियो अथनि, एतिरो जरगमाल करे छॾियो अथनि जो अॼु मुख़्तलिफ़ जा वाक़िया नथा करियूं। पाण लाॻो ई 2024 में ई अचूं त 2022 में हिकिड़ो हाइब्रिड निज़ाम आंदो चइबो आहे इंटरनल चेंज आंदी। असां हुन ते नज़र रखी छा पियो थिए, इहे जेके 2 साल रहिया 24 इलेक्शन्स खां पहिरीं उहा असांखे हिन जी नियत सभु ख़बर पइजी वई, ख़बर इहा पइजी वई त SIFC जे नाले में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे नाले में मुल्क जे सभिनी सूबनि जी दौलत सूबाई वफ़ाक़ी जे बजाय हिकिड़ी टी सेक्रेटेरिएट ठाही वई, उहा आहे SIC सेक्रेटेरिएट ऐं उन में मुल्क जे दौलत जा फ़ैसिला उहे कंदा। सो आउं जेॾी महिल हींअर दोस्तनि पे ॻाल्हायो वरी इहो सम्झो मूंखे ज़हन में आयो त मुख़्तलिफ़ असबाब, मुख़्तलिफ़ ख़्वाब या मुख़्तलिफ़ आसरा या लठ जिन जे करे घणनि पर आसरे ते जेके जिन बि सियासत कई आहे उहे उन लठ खां सवाइ हली कोन सघंदा। इहा सॼी शइ पाण थोरे घणे फ़र्क़ सां मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि हूंदासूं पर बुनियादी तसवुर जेको हिन मुल्क लाइ ऐं पंहिंजे हिन वफ़ाक़ में रहंदे ऐं पंहिंजी क़ौमी बिल्डिंग करणु था चाहियूं, पंहिंजी क़ौम जी तामीर करणु था चाहियूं, उनजो पहिरियों हक़ियत था चाहियूं, पंहिंजे वसीलनि ते मालिकी था चाहियूं, उनजी शहरियत ते पंहिंजी पाण कानून साज़ी करण जा हामी आहियूं। हाणे 2 तरीक़ा आहिनि, या त असीं चऊं था नथा करणु ॾियनि असां आई मनी, ॿियो इहो आहे त असीं पंहिंजे माण्हुनि खे गॾु करे ऐं उन्हनि खे उनजी अक्सरियत खे उन ते राग़िब करे ऐं मारे मञायूं या हू असांखे अञा ताईं मारींदा रहिया आहिनि पर अवाम जे ताक़त सां पुरम सियासी जदोजहद सां हिननि खे मारे मञाए पंहिंजे तारीख़ी वतननि जे तहफ़ुज़ करण जा ख़्वाह आहिनि। सियासत में 2 नमूना पिया अचनि, हिकिड़ा जेके रिवायती सदियुनि खां हलंदा पिया अचनि माण्हू जेके वक़्त जे हुकुमराननि सां जेके 2 सदियुनि जी ॻाल्हि कंदासूं, अंग्रेज़ आया, अंग्रेज़नि जे बादशाही सां वफ़ादारी जो कसम खणी बि ज़मीनूं हथु कयूं, वरी पंहिंजे इक़्तिदार ते रहण लाइ मुस्तक़िल तौर ते जेका वक़्त जा हुकुमरान उहो गैर मुल्की अचनि या इस्तेसाल कंदड़ अचनि या डिक्टेटर अचनि या हमेशा उन्हनि सां वफ़ादारी कंदा ऐं पार्टियूं कहिड़ी बि हुजे जेका पावर में अचे उन सां वफ़ादारी कंदा। हिकिड़ो इहो पासो आहे त जीअं पावर में रहिजे ऐं पंहिंजी चङा मुड़सी हलाइजे। ॿियो रस्तो इहो आहे बाबा नज़रियात आहिनि, पंहिंजा ज़हन साफ़ आहिनि त ईअं ई अली असम जो ज़हन साफ़ हो, साईं GM सैद हुजे, गफ़ार खान हुजे, अब्दुल समद अचकज़ई हुजे, ख़ैर बख्श हुजे, मुख़्तलिफ़ नाला वठंदा वञो, ताला हुजे, मुख़्तलिफ़ माण्हू हुजनि, तव्हां ॾिसंदो उन्हनि खे हमेशह उन्हनि खे सियासत ई करणु कोन ॾींदा। साईं GM सैद मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अंदरि रहियो 3 ॾहाकनि खां मथे, अयूब मार्शल आई 8 तारीख़ ते अक्टूबर ते
12 तारीख़ खां जो बंदि थियो तो वरी जेसीं अयूब लथो न तेसिताईं बंदि। ईअं 10 साल मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आयो, पोइ 6 महीना आज़ादु हो, त वरी जेसिताईं लथो न तेसिताईं साईं कोन आज़ादु थियो। ज़िया आयो त उहा कंटिन्यूटी रही, पोइ 6 महीना वरी 86 में 85-86 में, पोइ 6-8 महीना रहिया, माण्हुनि सां राब्ते लाइ निकितो, वरी बंदि। अहिड़े क़िस्म जी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां पंहिंजे अहिड़ा प्रोपेगेंडा जा सोर्सिस त जेके ईमानदार इंसाफ़ पसंद ऐं हिन मुल्क जा ख़ालिक जेके हिनखे बराबरी जी बुनियाद ते तारीख़ी वतननि खे जे जियापे जी ॻाल्हि कंदा, उनखे सियासती करणु नथा ॾियनि। हींअर पंजाब में छा पियो थिए, रुगो हुनजी पसंदीदा कुझु शयूं न अची सघियूं, उते सियासत ते पाबंदी लॻी पई आहे। पाण हिते कानून गॾिजाणी ऐं रैली त कढी सघूं था। मूंखे सुनीता काउंसिल जो आमिर रज़ा मिलियो, चई कानून गॾिजाणी ऐं फैसलाबाद जो एमएलए नथो करे सघां। सियासत ते पाबंदी, घुट जो माहौल, ग्रेटर थल कैनाल एंड सिस्टम्स, ॿिया 7 कैनाल अथव सिस्टम्स, ऐं वरी ग्रेटर थल कैनाल ते वियसि, पोइ सॼो सिस्टम ठहियो पियो आहे। हिकिड़ो 2010 में शुरू थियो आहे, जंहिंखे मानकेरा था चवनि, चौबारा, नूरपुर, धिंगाना, उहे कैनाल ठहिया, 100 मीटर पका थिया पिया। फ्लड फीड कैनाल जे नाले सां इफ़्तिताह थियल आहे, ऐं फ्लड सिर्फ़ 2 महीना ईंदो आहे, माना जंहिंमें पाणी चाढ़ थींदो आहे, पर उहे हलंदा 2 महीना कोन्हनि। ऐं उन ॾींहुं जॾहिं मार्च में वियसि, चयूं फलाणी तारीख़ ते वरी खुले थो, 15 अप्रैल खां वठी 15 अक्टूबर ताईं हलंदो आहे। मुंहिंजो बसि उन्हनि जे हलाइण वारा, असां न चांहियूं वेठे पीतियूं, उन्हनि जे ॻोठनि वेठासीं। चयो त न, जेॾी महिल वरी ज़रूरत पवंदी आहे, चवंदा आहिनि त पावर हाउस खे खपे त वरी ॿुधाए छॾींदा। इहो चश्मा सीजे तोसा पई न, त यानी पाणीअ जो विकिरो गैर आइनी तरह सां इक़्तिदार जे बुख, अकाउंटेबिलिटी जे हिसाब खां बचण ऐं हुकुमरानीअ जे उहिदे ऐं पैसे जी लालच हिकिड़े असांजे वॾे नस्ल खे अंधो करे छॾियो आहे। ऐं घणा माण्हू उन्हनि पंहिंजी जाइ ॻोल्हिनि था, का न का मुस्तफ़ीज़ थियूं। हाणे जेके लखे माण्हू, 1-2 लख माण्हू मुस्तफ़ीज़ थियनि था, उन जे एवज़ मुल्क जा 24 करोड़ ऐं सिंध जा 7 करोड़ माण्हू उन मां मुतासिर थियनि था। त उन मां जेके मुस्तफ़ीज़ थींदड़ 1 माण्हू थियनि था, उहे करोड़े माण्हुनि जो इस्तेहसाल में बराबरि जा शरीक थियनि था। घणा असांजा क़ौमी लॾे जा माण्हू साबिक़ा अखियुनि पूर उन बि चंदा भला कुझु ॿियो न त बूटी ॿिए खे ॾिनो त हॾो त मूंखे उछले ॾियो। अहिड़े क़िस्म जूं कंप्रोमाइज़िस पाण खे तहरीकुनि में नज़र आयूं आहिनि, पाण गॾु हलिया आहियूं। असांजो यकीन छा थियो, असांखे पंहिंजे माण्हुनि ते इतमाद हो। कल्ह मीटिंग थी आहे लॉयर्स जी लाड़काणे में, उते 9 अगस्त ते हैदराबाद में ऐं 16 अगस्त ते कराचीअ में रैली कढण जो प्रोग्राम कयो अथनि। लॉयर्स सिंधनाड़ पार्टी उनजी हिमायत करे थी, इंशाअल्लाह ॿियनि खे तनासुबनि इंसाफ़ ॾियो। पोइ हफ़्ते बसि अख़बार में आयो त हुकूमत 800 अरब घुरिया आहिनि त चनाब कैनाल ठाहियूं, ओ डैम ठाहियूं। ओ चनाब डैम छा आहे? चनाब रिवर ते डैम ठाहींदा, जेको चोलिस्तान कैनाल ऐं सिस्टम जो रिजर्वायर आहे। यानी तव्हांखे जेको 28 अप्रैल 2025 ते CCI में ॿुधायूं, असां हे रोके छॾिया आहिनि, सिंध जे माण्हूअ सां, मुल्क जे माण्हूअ सां मुनाफ़ी। पोयां IMF खां पैसा घुरिया अथनि, जिन जा पेपर्स आया। साहिली पट्टी अख में आहे। ही डेल्टा जो पाणी सिर्फ़ इन करे बंदि कोन्हे, हिकिड़ो पाणी जी बुख आहे, पर इन सॼे मां उते जो मक़ामी माण्हू कीअं लॾ पलाण करे अहिड़ा हालात पैदा करे जो थी वञे। टपड़ निखरी ॾे, उहा त वेठा आहिनि चीफ मिनिस्टर, रेवेन्यू मिनिस्टर ऐं हाज़िर आहिनि त कहिड़ी अञा बि ख़िदमत करियूं। सो उन्हनि सिंध जो तबाही ऐं बेकरार करण लाइ तयारु आहिनि, पर ॿिया जेकॾहिं उते जेके वेठा आहिनि उन्हनि लाइ हालात ख़राब था थियनि। हाणे इहो हालात ख़राब करे बीठा आहिनि ऐं हिन ते नज़र जहिड़ो करे छॾीनि था। उन ते ॻाल्हाए छॾियो आहे ऑक्स बिहारनि जे दोस्तनि ते,
पर हेॾा जी तूं ॻाल्हि करियां, बदीन, सिजावल, ठट्टो, इते जेके माण्हू रहनि था, अध खां मथे पॉपुलेशन लॾे वई आहे।